सरकार जी हिकड़ी हदीस बुधो सही फरमायो मुरु औलादकुम बिस्सलाति वहुम अबनाउ सब'i सिनीन 70 सालन जा पुत्र औलाद थी वन नमाज जो चौस 10 सालन जो थे त मार दई भी नमाज पढ़ायोस पर मार जण जी शरीयत में मुंह ते इजाजत काने का मता मुंह के टमाटो पियानो यो शरीयत में मना वा पासड़ा कुटियोस हलकड़ा हलकड़ा चुटका दियोस 10 सालन जी औलाद थे मुफर्रिकू बैनहुम फिल मदाजि फरमायूं जे औलाद 10 सालन जी थे न हंध जुदा कयो न बच्चो करान भली हुजन पर 10 साल उम्र थी वई हिकड़े जो हंध जुदा बे जो हंध जुदा न्याणीअ जो हंध जुदा औलाद के नमाजी बनाने में पी जो यो किरदार 7 सालन जो थे 24 हल नमाज ते 10 सालन जो थे मारडी नमाजी बनाईस अरे जे नमाजी बनजी वियो तो जे जेरे नमाज पढ़ंदो तो जे वफात खां पोइ जे नमाज जो आदी हुंदो रब औलाद जे दुआ जे बरकत सां कब्र ऐं क़यामत में भी तोखे नेकियूं ऐं दर्जा अता फरमाईंदो।